अम्मा बाद फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्वलुना मुहम्मद औसतुना मुहम्मद आखिरुना मुहम्मद व कुल्लुना मुहम्मद। सलवात पढ़ो बुलंद आवाज़ से। अल्लाह मजलिस इमाम हुसैन अलैहिस्सलाम की मुनासिबत ऐं ज़िक्र उन हुसैन जो आज जला नबी चए थो ही मूं जहिड़ो आहे। तवज्जो आहे काइनात जे नबीउल अंबिया जन फरमाइनि था सरदार नबी अहिड़ो जेको ॻाल्हाए त हुन जी वही खां बग़ैर ॻाल्हाए ई न। वो नबी तो चवे ज़माने वारो मुखां बाद को ॿियो न ॻोल्हिजो मूं जहिड़ो ऐं जहिड़े जो बि इशारो नबी न कयो। जहिड़े जो बि इशारो नबी न कयो। नबी ॾसियो जहिड़ो न चयो आहे। नबी ईअं न चयो आहे त मुखां बाद अली खे मञिजो। मौला जन चयो बि आहे ॾेखारियो बि आहे ज़बान सां अली अली करण सेखारे गदीर में बुलंद करे अली ॾेखारियो। गदीर में अली बुलंद करे ॾसे ओ ज़माने वारो मता चो त कंहिं अली ॾिठो न मता चो कंहिं अली ॿुधो न। ओ ॿुधंदड़ कन ॾिसंदड़ अखियूं ॾिसो ॿुधो अली ही अथव। ॾिसो अली ही अथव ॿुधो अली ही अथव। अली जी बैत कयो अली ही अथव। अली ही अथव। तवज्जो काइनात में नबी कंहिंखे बि एॾी फज़ीलत वारो न ॾसियो जेतिरो अली खे ॾसियईं। पोइ इल्ज़ाम हयो कंहिं रसूल ते अल्लाह जा नबी रुगो अली अली थो करे कॾहिं असांजो बि ज़िक्र कर न। नबी अंबिया जन फरमाईंदा ख़बरदार तोखे ख़बर न आहे मां उहो नबी आहियां जेको हुन जी वही खां बग़ैर कलाम ई न कंदो आहे। हू चए थो त जंग कर त जंग कंदो आहे। हू चए थो तबलीग कर त तबलीग कंदो आहे। हू चए थो अली अली कर त मां अली अली कंदो आहे। नारे हैदरी मस्जिद नबवी में सभिनी जा दर खोलण पिया। नबी चयो सभु बंदि कयो सवाइ अली जे। जंहिंखे जुमिलो यादि हुजे त पंहिंजे तरफ़ खां चवंदो ई न आहे। चयईं सभु दर बंदि कयो सवाइ अली जे। हाणे सभिनी दरवाज़ा त बंदि कया। आया नबी वटि अल्लाह जा नबी असांजो दर बंदि कराए अली जो खोलाए सबब छा। सुहिणो मुस्कुराए चए थो ही मुंहिंजी मर्ज़ी आहे ही मुंहिंजी मर्ज़ी कोन्हे का। सोहणे जे महिल दरवाज़ा बंदि कया हिननि जी दाल नबी वटि न गिरी। आया नबी अंबिया जे चाचे वटि चई साईं असांजा दर बंदि कयईं त ठीकु आहे भले बंदि करे लेकिन तुंहिंजो बि बंदि करायो तुंहिंजो बि बंदि करायो अथई। खानदान हिकु हसब नसब हिकु तूं चाचो हा लेकिन तुंहिंजो बि दर बंदि करायईं। हाणे इब्न अब्बास चए थो इहो इरादो न हो हुनजो आयो काइनात जे नबी जी ख़िदमत में। अल्लाह जे नबी सभिनी जा दर बंदि कयईं मुंहिंजो बि बंदि कयईं सभिनी जा बंदि कयईं मुंहिंजो बि बंदि कयईं। अली जो छो न कयईं। नबी अंबिया जन फरमाईंदा चाचा इज़त वारो आहे ताज़ीम वारो आहे लेकिन अली जहिड़ो कोन्हे को। अली जहिड़ो कोन्हे को। पोइ हिकिड़े खे खुटी खयो उहो चए थो चई भला ॾे हाल अहवाल जे असांजा नबी अल्लाह जा नबी दर बंदि कयईं छाजे करे अली जो छॾियईं छाजे करे। नबी अंबिया जन फरमाईंदा तव्हां जनाबत जी हालत में नापाकी जी हालत में मस्जिद में अचो वञो पिया उन अल्लाह खे इहा ॻाल्हि न वणी। चई साईं पोइ अली बि त ईंदो न। नबी अंबिया जन फरमाईंदा ख़बरदार इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम अर्रिजसा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। ओ जंहिंजी पाकाई जी गवाही अल्लाह ॾे उन ते शक न कर। जंहिंखे पाक अल्लाह रखे उन सां शक न कर। तवज्जो आहे या न। माना पाक अली ऐं रिवाज जा जुमला आहिनि काबतुल्लाह खां वधीक जेके पाक आहिनि उहे अहल बैत आहिनि। अहल बैत जॾहिं अल्लाह चए थो या इब्राहिम तहर बैती मुंहिंजे घर खे पाक रखजांइ लेकिन अहल बैत जी ॻाल्हि अचे थी पाण थो चए त मां पाक रखां। यानी घर ओतिरो पाक हूंदो जेतिरी इब्राहिम अलैहिस्सलाम जी ताक़त। अहल बैत ओतिरा पाक आहिनि जेतिरी रहमान जी ताक़त। माना
इलाही नबी जहिड़ा हिननि जो वजूद नबी जहिड़ो हिननि जो अचण नबी जहिड़ो तवजो हिननि जो वञण नबी जहिड़ो कंहिं पुछा कई नबी अंबिया जे नवासे खां तवजो आहे त न चई मौला इहो वरी कीअं जे सभु जा सभु मोहम्मद आहिनि हिननि में को अली आहे को हसन आहे को हुसैन आहे छो इमाम तो फरमाए खबरदार तोखे ख़बर न आहे त ज़बान दराज़ी न कर चई मौला को दलील इमाम जन फरमाईंदा क़ुरान खणी आहे जॾहिं क़ुरान इमाम जे हथ ते आहे मौला पुछा कई हाणे न छा आहे चई मौला सूरह तौहीद मौला जन फरमाईंदा हाणे छा आहे चई सूरह बकरा मौला जन फरमाईंदा चई छो नथो त क़ुरान आहे चई मौला ही जॾहिं अलॻि अलॻि हूंदा आहिनि त सूरत जी शुक्लनि में इमाम जन फरमाईंदा पोइ सम्झी वञ जॾहिं असां अलॻि अलॻि हूंदा आहियूं को अली हूंदो आहे को हसन हूंदो आहे को हुसैन हूंदो आहे जॾहिं गॾु थींदा आहियूं त क़ुरान सभु जा सभु मोहम्मद हूंदा आहियूं तॾहिं त जिब्रील जहिड़े अमीर पुछा कई न पंजतने पाक चादर जे हेठियों हुया जिब्रील अचण वञण वारो फरिश्तो पुछा थो करे या रब्बे वमन तहतल किसा मालिक चादर जे हेठियां केरु पुछा कई जिब्रील हुआ जिब्रील उहो जेको रोज़ अचण वञण वारो फरिश्तो आहे अचण वञण वारे फरिश्ते खे ख़बर नथी पए जॾहिं गॾु थियनि त अॼो के हिन सदी जे इंसान खे कहिड़ी ख़बर जिब्रील केरु अल्लाह जी आवाज़ ई फातिमा है फातिमा जो शोहर आहे फातिमा जो बाबो आहे फातिमा जा बचड़ा आहिनि ओ चरिया जॾहिं चादर जे हेठियां पंज गॾु था थियनि जिब्रील नथो सुञाणे त तोखे कहिड़ी ताक़त आहे अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम हिननि जो वजूद ॾिसो अहल बैत अलैहिस्सलाम जो वजूद पाक हिननि जो अचण पाक हिननि जो वञण पाक अरे आम इंसान जॾहिं मरे थो उनखे हथ लाए त ग़ुस्ल मसे मयत वाजिब आहे उन अली सां मुक़ाबलो घर में थिए अली एतिरो पाक आहे जेतिरो क़ुरान पाक आहे अली जी हमसरी नबी नथा करनि अॼोके इंसान खे कहिड़ी ताक़त आहे सलवात पढ़ो मोहम्मद सच्चा एतिरा जेतिरो नबी सच्चो तहारत एतिरी जेतिरी नबी जी तहारत तवजो कजो नबी अंबिया मुबाहिले में जॾहिं पंजतरे पाक वञनि था पिया पंज मुबाहिले में वञनि था पोइ सभिनी पंहिंजा घर दर बर सजाया त मता नबी सुबुह असांखे वठी वञे खत वठायो डायरी ठारायो त नबी सुभाणे असांखे वठी वेंदो नबी अंबिया जॾहिं मुबाहिले जे लाइ तयारु थियो हिकिड़ो थी करे चयो साईं असां बि हलंदासीं न चई तव्हां हलो या न हलो हू चए थो मोहम्मद अहिड़ो वठी वञ जेको सदाकत में बि तूं जहिड़ो सचो हुजे तहारत में बि तूं जहिड़ो हुजे शुजात में बि तूं जहिड़ो हुजे इल्म में बि तूं जहिड़ो हुजे तवज्जो 4 सालनि जो मौला इमाम हुसैन नंढड़ो आहे झूले में आहे जनाब सैयदा चई बाबा हुसैन नंढड़ो आहे मुबाहिले में पाण हलूं अली जी इज़त जो कसम नबी अंबिया जन फरमाईंदा धीअ ज़हरा भले हुसैन नंढड़ो आहे तहारत में एतिरो बुलंद आहे जेतिरो मां मोहम्मद आहियां सदाकत में एतिरो बुलंद आहे जेतिरो मां आहियां इल्म में ओतिरो बुलंद आहे जेतिरो मां मोहम्मद आहियां तवज्जो आहे ॾाढा असांखे मिलिया मोहम्मद जहिड़ा असांखे मिलिया मोहम्मद जहिड़ा असां उहे इमाम ई न बणाईंदा आहियूं जेके मोहम्मद खां जुदा हुजनि उहे इमाम जंहिंजे लाइ मोहम्मद चए हुसैन मिनी वाना मिनल हुसैन हुसैन तूं मुंहुं मुंहिंजा मोहम्मद वाले मोहम्मद बुलंदर सरवार हुसैन तूं मुंहुं मुंहिंजा कुर्बानी त ॾिसो हुसैन इब्न अली जी सैयदा सकीना सलाम मां रिवायत पढ़ी आहे उहो को मोड़ मरोड़ जिथे बाबे हुसैन खे यादि न कई ईअं न थी त बाबा मूंखे कुंज लॻी आहे बाबा मूंखे बुख लॻी आहे ओ रोज़ेदार अज़ादार मज़लूम करबला खे रहण वारा साइण सकीना सलाम बीबी बाबा जे सांग जे करीब वञी करे चए थी बाबा बाबा करबला खां शाम ताईं बाबा मां न चयो मां मूंखे बुख लॻी आहे न चयो मां मूंखे प्यास लॻी आहे बाबा हिकिड़ो वारी ॾिस सकीना खे हिन हाल में छॾे वियो ओ बाबा जंहिं हाल में छॾे वियो है न उहो हाल सकीना जो न बचियो आहे ओ बाबा करबला खां शाम ताईं जंहिंखे वणंदो हो मारींदो हो ओ बाबा हिकु ज़ालिम मूंखे एतिरो मारींदो हो बाबा हुनजे हथ में लोह जी मुंडी हुई मूंखे एतिरो मारींदो हो बाबा मुंहिंजी दीद ख़तम थी वई आहे ओ बाबा रोहिण वारो मोहम्मद इब्राहिम दमिश्की के ख्वाब मुझी शान सकीना सलामुल्लाह अलैहा अचे थी पई ऐं चए थी मोहम्मद इब्राहिम मुझी कब्र में पानी अची वियो आहे मुझी
कबर में पानी अची वियो आहे मुंहिंजी जिस्म खे कंहिं ॿी क़बर ते मुंतक़िल करे हा रोइण वारो जॾहिं पाणी जो नालो आयो न चई बीबी पाणी छो आयो आहे बीबी चए थी पाणी तॾहिं आयो आहे जॾहिं मुंहिंजा सॼण प्यासा पुसी विया ऐं मुंहिंजो असगर प्यासो पुसी वियो रोइण वारो 70 बीबियुनि खे मोहम्मद इब्राहिम दमिश्की वठी क़बर साइण सकीना ते पहुतो रोइण वारो बीबी सकीना जी क़बर खुटाए उहे 70 बीबियूं क़बर में लथियूं 70 बीबियूं क़बर में बेहोश थी किरी पयूं रोइण वारो हिकिड़ी बीबी खे होश आयो होश में जाॻाए करे ॿाहिरि निकिरी अची चए थी बाबा हुसैन जी धी का एॾी ग़रीब आहे ओ बाबा क़बर में दफ़न हथ बंधल अथसि ओ बाबा रुख़सार ते ज़ख़्म कननि मां खून अली जे हिन बछड़े जी आवाज़ आई क़यामत वारे ॾियोरे उथंदी मेरे चोले सां ओ ॿधल हथनि सां हुसैन जी आवाज़ महशर में ईंदी नाना ओ नाना पंहिंजी धीअ